सखर प्रेस क्लब में शहीद जान मोहम्मद महर ऐं शहीद नसरुल्ला गडानी के ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ ॾिया ॿारे भेटा पेश कई ऐं एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन सिलसिले में सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां मुनक़िद कयल तक़रीब में सखर प्रेस क्लब जे सदर आसिफ ज़हीर लोधी, शहीद जान मोहम्मद महर जी न्याणी नायाब जान मोहम्मद महर, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट सदर इमदाद बुज़दार, शहज़ाद ताबानी, ख़ालिद मांभण, अहकर अली रिज़वी, सैरिश खोखर, किरण मिर्ज़ा, शाइस्ता खोसो समेत साफ़िन जे वॾे अंग शिरकत कई। उन मौक़े ते एतिजाज कंदे साफ़ी अॻवाणनि जो चवणु हो त 11 महीना गुज़री विया आहिनि पर शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार न आहिनि थिया, जे सबबि साफ़ी परेशान आहिनि। केतिरा ई महीना लाॻीतो एतिजाज कयो ऐं सिंध हुकूमत ऐं पुलिस खाते खां मुतालबो कयो पर क़ातिलनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई। अॻवाणनि वधीक चयो त शहीद नसरुल्ला गडानी जा क़ातिल बि हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न आहिनि थिया। वाक़े में मुलविस क़ातिलनि खे गिरफ़्तार करे मास्टरमाइंड ज़ाहिर कयो वञे पर पुलिस के बि नतीजा न ॾेई सघी आहे। साफ़िन सिंध हुकूमत ऐं ॿियनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शहीद जान मोहम्मद महर ऐं शहीद नसरुल्ला गडानी जे क़ातिलनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे इंसाफ़ जे कटहरे में आणे शहीदनि जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची